शेख सदी शिराज़ी ॾाढो ख़ूबसूरत लिखियो आहे त जमाल हमनशी दरे मन सर कर्द वगरनी मन हमें ख़ाकम के हस्तम। हुन जो चवणु आहे त ही जेको कुझु मूंखे आहे इहो मुंहिंजे हमनशी दोस्तनि ऐं उस्तादनि जो ई आहे, न त मां त ख़ाक जी हस्ती हुअसि। सो दोस्तो, हमसरी अदबी नशस्त में अवां सभिनी हाज़िरनि खे अस्सलाम वालेकुम। मां आहियां मीर मंसूर ऐं अॼु पाण जंहिं महिमान सां हाज़िर थिया आहियूं हिकु दफ़ो ॿीहर, उहो मुंहिंजो बि उस्तादु आहे। दरसो तदरीस सां हुननि जो गहरो लाॻापो आहे। इंग्लिश डिपार्टमेंट सिंध यूनिवर्सिटी में प्रोफेसर आहिनि। डॉक्टर गुलाम अली बोड़ो साहब अॼु असां वटि हाज़िर थिया आहिनि। अॼु उन्हनि खां असां मुख़्तलिफ़ टॉपिक्स, जेको असांजो टॉपिक हूंदो उहो अदब खां ॿाहिरि न हूंदो, जंहिंखे इंग्लिश में असां लिटरेचर चऊं था। होमो इरेक्टस खां वठी हिन वक़्त ताईं सेपियंस ऐं होमो ड्यूस ताईं जेका इंसान खे ख़ूबसूरत ऐं ज़बरदस्त शइ हथ आई आहे उहा आहे कम्युनिकेशन। इंसान खे ख़ूबसूरत शइ जेका हथ आई उहा हिक ॿिए सां इंटरेक्शन ऐं कम्युनिकेशन ई आहे। उन जे ज़रिए थियो ईअं त असां पंहिंजो ख़्यालु ॿिए ताईं मुंतक़िल करण में कामयाबु थियासीं। पर असां वटि जेका ख़ासियत आहे उहा इहा आहे त असांजी ॿोलीअ में लफ़्ज़ ॾाढा ख़ूबसूरत आहिनि। मिसाल जेकॾहिं अगरि इंग्लिश लिटरेचर में असां लिटरेचर था चऊं त उहो असांजे सिंधी ऐं उर्दू अदब में उनखे अदब ई चयो वञे थो। त हाणे इन खां वधीक ॿी कहिड़ी ख़ूबसूरत ॿोली थी सघे थी त एॾो ख़ूबसूरत तर्जुमो हुजे। हाणे गोइटे जो चवणु आहे त जॾहिं बि कंहिं क़ौम जी या कंहिं समाज जी तारीख़ लिखिबी आहे, मौरख़ तारीख़ लिखंदो आहे, आर डी त्रिवेदी बि पंहिंजी कॉम्पेंडियस हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर जो जॾहिं किताबु लिखियो त उन में शुरू में ई जेके लाइन्स आहिनि त हुन चयो त जेकॾहिं अगरि इंग्लिश माण्हुनि जी तव्हांखे तारीख़ ॾिसणी आहे त अॻ में उन्हनि जो रहणी करणी ऐं उन्हनि जो अदब ॾिठो वेंदो। सो ईअं ई थींदो आहे त जेका क़ौम पंहिंजे अदब में लिटरेचर में जेॾी शाहूकार हूंदी आहे, आसूदी हूंदी आहे, ओॾो ई उनजो माण्हू बि ओतिरा आसूदा हूंदा आहिनि। सो असां सिंधी माण्हू इन ॻाल्हि में तमामु घणा आसूदा आहियूं, शाहूकार आहियूं, जो लतीफ़ जहिड़ो हेॾो वॾो शाइर अचे थो ऐं उनखां पोइ वरी अयाज़ अचे थो त परार ते का पुकार आहे, मगर अॻियां तिख तार आहे, किथे असांजी हुकार आहे, अयाज़ केॾा नाव ॾींदी। त हाणे अहिड़ो असां वटि जेकॾहिं अगरि फ़िक्र आहे त उन फ़िक्र खे अॼु कीअं थो ॾिठो वञे, AI जे दौर में कीअं थो अदब प्रोड्यूस थिए या अदब ज़रूरी छो आहे, असां अहिड़े क़िस्म जी अॼु पंहिंजी हीअ अदबी निशस्त रखी आहे। सो डॉक्टर गुलाम अली बोड़ो साहब खां ॿुधंदासीं, सिखंदासीं। गोइटे लिखियो त अदब जो ज़वाल ज़ाहिर कंदो आहे त क़ौम बि ज़वाल पिणे जो शिकार आहे। डिक्लाइन ऑफ लिटरेचर इंडिकेट्स अ डिक्लाइन ऑफ अ नेशन। पर जीअं ॿुधायोसीं त असां वटि लतीफ़ आहे त असांखे कॾहिं बि डिक्लाइन अचिणो ई न आहे। सो पहिरियों ई जेको सुवालु आहे उहो बोड़े साहब खां इहो ई हूंदो त अदब हिन 21वीं सदीअ में जिते AI आहे, साइबर सिक्योरिटी आहे, अहिड़े क़िस्म जा डिपार्टमेंट्स आहिनि, पीस एंड कॉन्फ्लिक्ट आहे, 48 रूल्स ऑफ पावर आहे रॉबर्ट ग्रीन, असांखे उहे पढ़णु खपनि या असांखे ही लिटरेचर जे तरफ़ अचणु खपे। अदब छो ज़रूरी आहे हिन 21वीं सदीअ में AI जे दौर में। सभ खां पहिरीं वॾी महिरबानी मंसूर ऐं हमसरी चैनल जो थोराइतो आहियां, अदीज़ाहिदा अबलो साहिबा जो थोराइतो आहियां जो तव्हां हिकु दफ़ो ॿीहर मूंखे नींढ ॾिनी, मूंखे हिते कोठायो ऐं मूंखे इहो मौक़ो फ़राहम कयो त मां सिंध जे शऊर सां, सिंध जे इदराक सां, सिंध जे अहसास सां, सिंध जे नौजवाननि सां, पकनि पोड़नि सां, भाउरनि भेनरुनि सां वरी हिकु भेरो हम कलाम थी सघां अव्हांजे चैनल हमसरी जे ज़रिए। हाणे तव्हां मूंखां इहो पुछो आहे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौरु आहे, डिजिटल दौरु आहे, उन में अदब रेलेवेंट आहे या कोन्हे, या अदब जो जेको केस आहे उहो केतिरो मज़बूत आहे, माण्हू खे अदब जे तरफ़ अचणु खपे या न अचणु खपे। त मां इहो चवणु चाहींदुसि त अदब बुनाई त आहे छा? जॾहिं खां इंसानु हिन काइनात में आयो आहे, उनखां पोइ हिन कुरे सरज़मीन ते आयो आहे, धरती ते आयो आहे, तॾहिं खां वठी इंसाननि जी कोशिशि रही आहे पंहिंजी बि त हू सम्झे, परूड़े, परखे, पंहिंजे शऊर, फ़हम ऐं इदराक खे वधाए। साॻे वक़्तु असां इंसाननि मंझां जेके वरी चङा इंसान आहिनि, बहितर इंसान आहिनि, बहितर ॼाणनि था, बहितर सोचे सघनि था, बहितर कैपेसिटीज़ जा मालिक आहिनि, उन्हनि जी बि कोशिशि रही आहे त बाक़ी ख़ल्क़ ख़ुदा खे कंहिं न कंहिं तरीक़े सां उहो साॻियो शऊर मुंतक़िल कजे, उन्हनि खे उहो साॻियो इदराक मुंतक़िल कजे, उहे साॻिया जज़्बा मुंतक़िल कजनि, उहा सोच, उहा लोच, उहा जेका ऐसा जेके इंसान जो उद्मा आहिनि उहे उनखे मुंतक़िल कजनि। त मुंहिंजे ख़्याल में त इन जो सभ खां वॾो ज़रियो हिकिड़ो त इहो आहे पाण डायरेक्ट माण्हू खे सम्झायूं, पाण हुनखे विहारियूं, पकड़ियूं, रसी ॿधी हुनखे चऊं हीअं हीअं,
जीअं वाइज़ में थिए थो, जीअं ख़ुतबे में थिए थो, जीअं ॿियनि ॻाल्हियुनि में थिए थो, त उन में इहा ॻाल्हि छा आहे त हीउ हिकिड़ो इनडायरेक्ट वे आहे। हीअ छा था कनि, शाइर, अदीब, स्टोरी राइटर, नॉवलिस्ट, ड्रामेटिस्ट, इहे अॻ में चवनि था तव्हां हेॾे अचो, असीं तव्हांखे सम्झायूं कोन था, हीअ पढ़ो, ॻाल्हि आहे, हिकिड़ी ॻाल्हि आहे, अचो त ॻाल्हि कयूं, मज़ो वठूं। हीअ पहिरियों ई एंटरटेन थो करे, पहिरियों इंगेज थो करे, पहिरियों माण्हू जे माइंड खे अरेस्ट करे थो, पहिरियों माण्हू जे दिलि जे तारुनि खे छुए थो। दिलि जे तारुनि खे छुअण खां पोइ उन में लिकल सबक़ आहिनि, पोशीदा सबक़ आहिनि। AI, इहे सभु डेटा बैंक्स आहिनि, इहे सभु डेटा लार्जेस्ट जेके आहिनि छा डेटा बेसिस आहिनि, डेटा ओरिएंटेड, डेटा ओरिएंटेड आहिनि। उहे तव्हांखे मालूमात ॾेई सघनि था, उहे तव्हांखे इंफॉर्मेशन ॾेई सघनि था, उहे इंस्पायर नथा करे सघनि, उहे तव्हांखे ह्यूमन टच नथा ॾेई सघनि, उहे कॾहिं बि तव्हांजे दिलनि जे दरियुनि खे टोड़े अंदरि नथा वञी सघनि, उहे तव्हांजे रूह में उद्दमा पैदा नथा करे सघनि, उहे तव्हांजी सोचनि खे उथल पुथल नथा ॾेई सघनि, उहे तव्हांजे अंदर जे वहशी जज़्बनि खे कंट्रोल करणु सेखारे नथा सघनि। जीअं यान याक रोसो चयो त अॼु जे इंसान खे ॿिटी जंग विढ़णी आहे, हिकिड़ी ज़ुल्म जी ज़ाहिरी कुवतुनि सां ऐं ॿी पंहिंजे अंदर जे वहशी जज़्बनि सां। असांजे अंदरि एतिरनि हज़ारा सालनि खां पोइ बि एतिरी घणी तहज़ीब, तमदन, इल्म, शऊर, एॾे वॾे इल्मी सफ़र, पोरे ईजादात, साइंस, आर्ट्स, लिबरल आर्ट्स, जेके बि इल्म, हेरिटेज, कल्चर, जेको बि तव्हां नालो खणो, उन जे बावजूदि अॼु जो इंसान अॼु ताईं 21वीं सदी गुज़रण जे बावजूदि पंहिंजे वहशीपणे खे ख़तमु न करे सघियो आहे। उन जे अंदरि जेको मांस्टर वेठो आहे उनखे ख़तमु न करे सघियो आहे। उनखे कंहिं हद ताईं ज़ाब्ते में आंदो अथई, उनखे कंहिं हद ताईं कंट्रोल ज़रूरु कयो अथई, पर अञा ताईं उनजो ख़ात्मो नज़र नथो अचे। त इहो अदब ई आहे जेको असांखे AI फ़क़ति इंफॉर्मेशन ॾींदी, AI असांखे फैक्ट्स एंड फिगर्स ॾींदी, AI असांखे डेटा ॾींदी, AI असांखे ॿुधाईंदी त हिन वक़्तु दुनिया में ही थी रहियो आहे, AI असांखे ॿुधाए सघी त ही थी चुको आहे। वी विल बी गेटिंग इन्फॉर्म्ड। जेसि ताईं इंफॉर्मेशन ओवरलोड आहे, जेसि ताईं इंफॉर्मेशन जो तालुक़ु आहे, मालूमात जो तालुक़ु आहे, त इहे जेतिरा बि डिजिटल टूल्स आहिनि, जेतिरियूं बि नयूं गैजेट्स आहिनि, अप्लायंसिस आहिनि, जेके बि इंस्ट्रूमेंट्स आहिनि, इहे सभु जा सभु फ़क़ति ऐं फ़क़ति असांखे इंफॉर्मेशन प्रोवाइड कनि था। हाणे उन इंफॉर्मेशन खे करिणो छा आहे, छो ऐं छा ऐं कीअं, इहे जवाबु हुननि वटि कोन्हे। हू तव्हांखे सिर्फ़ु छा जो जवाबु ॾेई सघे थी। दुनिया जी आबादी घणी आहे, ॿुधाईंदा हेतिरी आहे, 7 बिलियन आहे। 7 बिलियन छो आहे, इन जा नुक़सान कहिड़ा आहिनि, इन जा फ़ाइदा कहिड़ा आहिनि, इन जा हीजान कहिड़ा आहिनि, इन जूं चैलेंजिस कहिड़ियूं आहिनि, इहे अज़ाब कहिड़ा आणींदी, इहे माण्हू जे मथां मुसीबतूं कहिड़ियूं खणी कंदी, इहो तव्हांखे अदब ॿुधाईंदो। अदब इज़हार ॿिया, उपटार ॿिया, अक्स ॿिया, ओलड़ो ॿिया, तनक़ीद ॿिया, परख ॿिया। अदब उहा शइ आहे जेको असांखे चैलेंजिस ॾींदो आहे, उहो असांखे ॿुधाईंदो आहे सही छा आहे, ग़लति छा आहे। ऐं उहो कॾहिं बि ज़िंदगी खे ईअं पेश न कंदो आहे जहिड़ी उहा आहे। अदब ऐं फोटोग्राफी में फ़र्क़ु आहे, अदब में पेंटिंग में फ़र्क़ु आहे। अदब इहो असांखे ॿुधाईंदो आहे त हीअ ॻाल्हि दुरुस्त आहे या न आहे, इहा ईअं हुजणु घुरिजे या न हुजणु घुरिजे। अदब हमेशह माइमेटिक आहे पंहिंजी नेचर में, इमिटेटिव आहे पंहिंजी नेचर में, पर उहा इमिटेशन, उहा नकुल, उहा कॉपी ओरिजिनल खां बि वधीक सुहिणी आहे। छाजे लाइ, जो अदब आइडियलाइज़ करे थो आइडियल्स खे, उहो पंहिंजा मौज़ू खणे थो आइडियल काइनात मां, आइडियल दुनिया मां। हू ॿुधाए थो त शयूं कीअं आहिनि, इहो हुनजो कमु न आहे। उहो इहो ॿुधाईंदो आहे त शयूं हुजणु कीअं घुरिजनि। इट डज़ नॉट जस्ट से एंड प्रेज़ेंट what life is, but what life should be. How life is, but how life actually ought to be and should be. ज़िंदगी खे हुजणु कीअं खपे, सच छा आहे, नेकी छा आहे, वर्चू छा आहे, इंसानियत छा आहे, कूड़ छा आहे, कीअं आहे। जीअं शाह लतीफ़ फरमाइनि था, आइडियलाइज़ था कनि शयुनि खे। फॉर एग्ज़ाम्पल इकोलॉजी, क्लाइमेट अॼु दुनिया जो मसइलो आहे। तव्हांखे AI सिर्फ़ु क्लाइमेट ॿुधाईंदी त चैलेंजिस कहिड़ियूं आहिनि, नुक़सान कहिड़ा पिया थियनि, पर इहो शाह लतीफ़ ई तव्हांखे ॿुधाए सघे थो, जंहिंमें हू शाह लतीफ़ भिटाई फरमाइनि था त अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सूहनि। अंगण ते आला तरीन नस्ल जा ताज़ी घोड़ा ॿधा पिया आहिनि ऐं ॿाहिरि कुंडियूं मेहूं ॿधियूं पयूं आहिनि। अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सूहनि ऐं घर अहिड़ा त सजायल ख़ूबसूरत, अहिड़े त अलाइनमेंट सां, अहिड़े त तिर्ज़ सां, अहिड़ी त डिज़ाइन सां, अहिड़े त तरीक़े सां पिया आहिनि, उहे पट ते एॾा पिया सूहनि जहिड़ा गुलदस्ता पिया आहिनि। आई रिपीट, अंगण ताज़ी ॿाहिरि कुंडियूं पखा पट सूहनि, सुरही सेज पासे पिरी मर पिया मींहं वसनि, असां ऐं पिरियुनि छा हुअनि बराबरि ॾींहं। त इहो असांखे शाह अब्दुल लतीफ़ ॿुधाईंदो त सिंध ख़ुशहाल कीअं आहे।
ख़ुशहाल सिंध जो नक्शो कहिड़ो आहे, ख़ुशहाल वतन जो नक्शो कहिड़ो आहे, ख़ुशहाल देश जो वतन कहिड़ो आहे। ताज़ी घोड़ा ऐं कुंडियूं में हू माण्हू जॾहिं वधी सघंदो आहे जॾहिं इकोनॉमिकली एम्पावर्ड हूंदो आहे, जॾहिं फाइनेंशियली साउंड हूंदो आहे, जॾहिं फाइनेंशियली इंडिपेंडेंट हूंदो आहे, जॾहिं उहो खितो फाइनेंशियली स्टेबल हूंदो आहे, त ख़ूबसूरत सिंध जो ख्वाबु सिर्फ़ु शाइरी ॾेई सघे थो। पर इहो अदब आहे जेको तव्हांखे इहो सेखारींदो, ना उमीदी आजको ओछण आदे सुन, कॾहिं ताज़ीअ पुठ ते कॾहिं हेठि हलनि, मए मते महिराण में तुम्बे जीअं तरनि, वागूअ वात वञनि कुसनि कुछनि कीन। इहो तव्हांखे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह ॿुधाए सघे थो। जो मच बचाए सो मच वॾी शइ आहे। हा, हिकिड़ो इहो हुजे, सच वॾी शइ आहे। त इहे जुरतूं, इहे जेके ख्वाब, इहे जेके वक़ार, इहे जेके इंसानी इज़तूं, इहे जेके इंसानी अज़मतूं, इहो जेको मज़ाहिमत जो जेको पहलू आहे, ज़ुल्म सां विढ़ण जो जेको पहलू आहे, सच जे पासे थी बीहण जो पहलू आहे, इहो फ़क़ति ऐं फ़क़ति अदब ई इंसान खे ॾेई सघे थो। ॾाढो ज़बरदस्त इहो ई हूंदो आहे। जॾहिं प्लेटो शाइर हो, वॾो शाइर हो प्लेटो, हुन शाइरी कई ऐं जॾहिं उस्ताद खे सोक्रेटिस चयो न त पोएट्री ट्वाइस अवे फ्रॉम रियलिटी, हिन जो को बि समाज में रोल कोन्हे, त हुन शाइरीअ मां हथ कढिया। W.H. ऑडिन पंहिंजे हिकिड़े नज़्म में लिखियो आहे त सो हू मुखातिब हूंदो आहे W/H सां, त तो बि असां जीअं चरियाप कई, यू आर सिली लाइक अस फॉर पोएट्री मेक्स नथिंग हैपन। तो बि असां जीअं चरियाप कई, शाइरी समाज में को बि रोल अदा नाहे कंदी। कॾहिं कॾहिं अदब खे कुझु माण्हू ईअं बि डिफेंड कंदा आहिनि जीअं ग़ुलाम अली साहब कयो। सो चवण जो मक़सदु त अदब हर दौर में उन जी ज़रूरत आहे। अदरवाइज़ असांजे ज़िंदगियुनि में जेके महरूमियूं आहिनि उन्हनि खे डिपिक्ट करण जे लाइ, उन्हनि में रंग भरण जे लाइ असांखे का शइ खपे थी, पोइ उते असांखे इहा शाइरी, अफ़सानो ऐं अहिड़े क़िस्म जूं शयूं असांजे लाइ तमामु ज़रूरी हूंदियूं आहिनि समाज लाइ। हाणे जीअं साईं लतीफ़ जा एॾा ख़ूबसूरत शेर पढ़िया, असां वटि लतीफ़ आहे, वरी अयाज़ आहे, असां वटि एॾो वॾो फ़िक्र पियो आहे। इन एॾे वॾे फ़िक्र में असांजो जेको अॼु जो नौजवान आहे उहो कहिड़ो अदब लिखे थो, उहो कहिड़ो अदब सर्जे थो, उनखे ज़ाहिर आहे या त तरबियत में खोट आहे या त मुताले मुशाहिदे जी खोट आहे। इहो बुर्डे साहब खां पुछंदासीं त उन फ़िक्र खे, जीअं प्रोफेसर अनवर सागर जी हिकिड़ी लाइन आहे ॾाढी ज़बरदस्त, मूंखे वणंदी आहे। हू चवे थो त ज़हन साॻियो मगर फ़िक्र साॻियो न आहे। त हाणे असांजो तसलसल त उहो ई आहे, पर असांजो फ़िक्र छो अॼु उहो नथो मिले, असांखे अॼु उहो फ़िक्र छो नथो मिले, उनजी कहिड़ी खोट आहे, उहो अणलब छो थी वियो आहे। इहो बुर्डो साहब ॿुधाईंदो त इन जा कहिड़ा सबब आहिनि। सही ॾिसो, गुज़ारिश इहा आहे त तव्हां चओ था त अॼु जो अदब ईअं बि न आहे त को अॼु अदब घटि ऐं ख़राबु लिखियो थो वञे। न, अदब लिखिजे पियो। कई शाइर आहिनि, कई नावलिस्ट आहिनि, जेके कहाणीकार आहिनि, अफ़साने निगार आहिनि, जेके असांजी टही में, नई टही में, असांखां नंढी टही में तमामु सुठो लिखी रहिया आहिनि। जीअं ॾिसो, हाणे मौजूदा ज़माने में तव्हां आसी ज़मीनी खे, खलील आरिफ सुमरो खे, हसन दर्ज़ खे पाण ॿाहिरि त न कढी सघंदासीं न। बख्शण महरानवी आहे, ॿिया कई दोस्त आहिनि, कई शाइर आहिनि जिन जा किन जा नाला मूंखे हाणे अचनि बि था, हिन वक़्तु किन जा न बि ईंदा हूंदा। त नावल जी दुनिया में, शॉर्ट स्टोरीज़ में बि असांजा माण्हू तमामु सुठो लिखनि पिया, ऐं पाकिस्तान लेवल ते बि तमामु सुठो लिखिजे थो। सिंध में कुझु घटि आहे। त मुंहिंजे ख़्याल में हुन में जेको तमामु वॾो डिसएडवांटेज आहे, जेको हिकिड़ो मूंखे फैक्टर नज़र ईंदो आहे, उहो आहे त असां हिकु दफ़ो वरी हिन डिजिटल दुनिया असांखे डिपेंडेंट करे छॾियो आहे न। स्क्रीन अटैचमेंट असांजो सॼो वक़्तु खाई थी वञे। अजगर भला आहे, असीं हरू जा फेसबुक जंहिं माण्हू खे सुञाणो ई कोन, सुबुह जो उथ त हुनजो कुझु ख़बर पए थी त हुनजो चाचो गुज़ारे वियो आहे, सौट गुज़ारे वियो आहे। असां हुन धणी खे ई कोन था सुञाणूं, वरी सौट ते लिखूं था RIP। वरी को माण्हू लॻे थो पंहिंजे बर्थडे जो रखे थो त असां हुनखे सुञाणूं कोन, दिलि कोन थी चए त हिन जी कामयाबी ते ख़ुशि थिया आहियूं। पर उहो जीअं मूंखे यादि थो अचे त वर्जिली चयो आहे, रोमन शाइर, त हेटफुल टू मी मोर देन द गेट्स ऑफ हेडीज़। हेडीज़ हिकिड़ो वॾो दोज़ख आहे, जहन्नम आहे। उनजे गेट्स खां वधीक बि मुंहिंजे लाइ का ॻाल्हि जेकॾहिं क़ाबिल नफ़रत आहे त उहो माण्हू आहे, इज़ द मैन हू हाइड्स वन थिंग इन हार्ट एंड स्पीक्स द अदर। ऐं उहो हिकिड़े दिलि में हिकिड़ी थो रखे, ॿियाई थो करे, ऐं ॿी वरी दुनिया जे आॾो वरी ॿी तरह थो पेश करे। त अॼुकल्ह छा थियो आहे त असां फेक दुनिया में हलिया आहियूं। हीअ हिकिड़ी कूड़ी दुनिया आहे, हिकिड़ी कूड़ी असां संसार पंहिंजे चौधारी ख़लकियो आहे। डिजिटल वर्ल्ड कूड़ी वर्ल्ड आहे। हाणे ॿुधायो, हिकिड़ी अदाकारा हुई जंहिंजो मूंखे नालो हिन वक़्तु कोन थो अचे, पर तव्हां ॾिठो त उहा कराची जे फ्लैट में मुर्दा हालत में मिली। उनखे 6 लख फॉलोअर हुआ, उनजे जनाज़े में 6 माण्हू बि कोन आया। ही फॉलोइंग जो फॉलोइंग जेका कूड़ी फेक फॉलोइंग,
Nobody cares about you. माण्हू तव्हांजे जिस्म, तव्हांजे लटनि कपिड़नि, तव्हांजी लोड सोड ते कोई सुठी पसंदीदगी जो इज़हार कनि था ऐं 2 सेकंडनि खां पोइ ताईं उनखे यादि ई कोन आयो। पढ़णु, असांजो साईं इब्राहिम जो साहिबु चवंदो त मुख़्तलिफ़ स्टेजूं आहिनि। पहिरीं स्टेज आहे पढ़णु, ॿी स्टेज आहे कढणु, टीं स्टेज आहे ठरणु, चौथीं वरी स्टेज आहे आठरणु। हाणे पहिरीं ताईं पढ़ो, उन खां पोइ ताईं कढो, वरी कढण खां पोइ वरी ताईं कढो। पढ़णु, परूड़णु, कढणु, वरी ठरणु, वरी आठरणु। हाणे आठरण जो तसवर तव्हांखे ख़बर हूंदी त का शइ जॾहिं असां दिले में, मट में, थां में भरींदा आहियूं त जॾहिं उन जूं इम्प्योरिटीज़, सभु ग़लाज़तूं, सभु किन किचिरो वञी हेठि तरो वठंदो आहे ऐं साफ़ ऐं शफ़ाफ़ शइ जॾहिं मथे उभिरी ईंदी आहे त उनखे चवंदा आहियूं त हाणे हीउ पाणी आठरियल आहे। त इहो कढणु, पढ़णु, कढणु, ठरणु, आठरणु, हाणे इहे स्टेजिस असीं क्रॉस ई नथा कयूं। असांजो किताब सां डिस्कनेक्ट थी वियो आहे, असांजो लाइब्रेरी सां डिस्कनेक्ट थी वियो आहे। जॉन एलिया चवंदो, बहुत से ऐसे लोगों को शौक़ मैं जानता हूँ जिनको पढ़ना चाहिए मगर वो लिख रहे हैं। सॼी दुनिया में ईअं थींदो आहे त तव्हां सॼी उमिरि जॾहिं तजुर्बा कंदा आहियो, सॼी उमिरि जे दरिया टपी, समुंड टपी, 7 समुंड क्रॉस करे ऐं उहे झाॻे मंज़िलूं ऐं उहे ॾिसी वाइसी सही तड़पी कढ़ी ठरी आठरी, पोइ जॾहिं आख़िरी स्टेज ते अचो था, जॾहिं तव्हांजी ज़हन साज़ी इन लेवल ते थिए थी, जॾहिं तव्हांजो शऊर ऐं पावर ऑफ इमेजिनेशन, तव्हांजी इमेजिनेशन, तव्हांजी ऑब्ज़र्वेशन, तव्हांजी रिफ्लेक्शन, तव्हांजो कॉन्शियस कॉन्टेक्ट थिए थो ज़िंदगी सां, जॾहिं तव्हां रूह, ज़मीर, दिलि, ज़हन सां हिन ज़िंदगी जे हर लकाव सां जुड़ो था, उनखे महसूसु कयो था, उनजे दर्द खे, उनजे ॾंग खे, उनजी स्टिंग खे पंहिंजे रूह ते धक जी आहे महसूसु कयो था, उहा जेको उमालक धक था लॻनि, उहे शाइरी बणजंदा आहिनि, उहे नाविल बणजंदा आहिनि, उहे आपबीतियूं ठहंदियूं आहिनि, उहे ऑटोबायोग्राफीज़ थींदियूं आहिनि। नेल्सन मंडेला जॾहिं आख़िर में वञी अ लॉन्ग वॉक टू फ्रीडम लिखियो, ईअं ई बर्टन रसल जेको आहे सो उहो पंहिंजी लिखी, रूसो कन्फेशन्स लिखियो, दुनिया जे ॿियनि माण्हुनि, छो त ॾिसो बर्टन रसल जे पंहिंजी ऑटोबायोग्राफी जो पहिरियों जुमिलो आहे, 3 पैशन्स सिंपल बट ओवरवेलमिंगली स्ट्रॉन्ग हैव गवर्न माई लाइफ। हुन समरी ॾेई छॾी आहे, पंहिंजे सॼी हयाती जी समरी पंहिंजी सवानह जे पहिरें जुमिले में चए थो 3 अहिड़ा अहसास ऐं जज़्बा हुया जिन मुंहिंजी सॼी ज़िंदगी खे मुतासिर कयो आहे। मुंहिंजी सॼी ज़िंदगी डिक्टेट थी आहे, डिटर्मिन थी आहे, उनजो दगु, उनजो चित्र, उनजो अक्स, उनजो तौरु तरीक़ो उन्हनि 3 ॻाल्हियुनि कयो आहे। कहिड़ा? चए थो नंबर 1 लॉ क्वेस्ट फॉर नॉलेज। पहिरियों त मां बसि आशिक़ हुउसि इल्म जो, इल्म इल्म इल्म, किताब किताब, सोच लोच, पढ़ियुमि, उहा क्वेस्ट ख़तमु न थी, ज़िंदगी ख़तमु थी वई। ॿियो लॉन्गिंग फॉर लव, ऐं प्यार जी तलाश, तड़प, उकीर। ही इश्क जो कमाल आहे न, ही जेके बि ईजादात आहिनि, एॾा 1000 हिकु दफ़ो इश्क खां सवाइ को साइंटिस्ट वेहंदो छा? एडिसन वेठो 1000 दफ़ा जो ग़लतियूं थियसि, बल्ब न ठाहे सघियो, 1000 हिकु दफ़े ते वरी लेबोरेटरी सड़ी वई, त पंहिंजे असिस्टेंट खे चई यार चङो थियो, जेको ग़लति हो सभु सड़ी वियो, ऐं वरी नए सिर था कयो। त ही जेके पंध आहिनि, जेके मंज़िलूं आहिनि, जेके जेल आहिनि, जेके सज़ाऊं सां माण्हू काटे, जेको लेबोरेटरीज़ में 16 अरिड़हं 22 कलाक माण्हू वेठो आहे। माइकल एंजिलो छित ते जॾहिं वेटिकन में ठाहे पियो पंहिंजी आर्ट हूंदो त पाण खे ऊंधो बदिराए छॾींदो, एतिरे क़दुरु जो हुनजो विज़न फिरी वियो, हेठि लहंदो शयूं हुनखे उबतियूं पई नज़र अचनि। त अहिड़े तरीक़े सां जॾहिं हुन मोज़िस जो मुजस्मो ठाहे दंग कयो त गुस्से मां हुनखे हथोड़ो वाहे कढई त ॻाल्हाई छो कोन थो, उहो एॾो रियल। त इहो त ॾिसो न, इहो पढ़ाइणु जेसि ताईं पढ़ंदासूं न, कढ़ंदासूं न, ठरंदासूं न, आठरंदासूं न, किताबनि सां सोबत न कंदासूं, आलमनि सां सोबत न कंदासूं, दुनिया ते गौर फिक्र न कंदासूं, वीचार न कंदासूं, सैर सफ़र न कंदासूं, इंट्यूशन में न वेंदासूं, विजदानी कैफ़ियतुनि में न वेंदासूं, इश्क ऐं जुनून में मुब्तला न थींदासूं, सड़ंदासूं न, पचंदासूं न, खामा पचां पजरां लुछां ऐं लोचां, तन में तौंस पिरीअ जी पियां न ढापां, समूंड मोह करियां त सुरकियाई न थिए। ही स्टैंडर्ड आहे लतीफ़ जो। जेसिताईं पढ़ंदासूं न, मुतालियो, मुशाहिदो, इंट्यूशन, विजदान, इमेजिनेशन, सफ़र, एक्सपोजर, हलणु फिरणु, शाह लतीफ़ भिटाई रुगो हिकु हंधि वेठो हुजे हा त दुनिया जो अज़ीम शाइर थिया। ज़िंदगी जी गुनाहूं जेके तजुर्बा माण्हू खे थियनि था, ज़िंदगी जा गुनाहूं जेके इंसानु लकाव ॾिसे थो, पोइ उन्हनि खे कलम बंदि करे थो। रुगो हिकिड़े कमरे में वेही माण्हू को दुनिया जो अज़ीम अदीब ऐं फेलोशिप थींदो छा? अॼु जो जेको असांजो नौजवान आहे,
ऐं रेलेवेंट आहे तव्हांजे सुवाल सां, तव्हांजे सुवाल खां डिट्रैक्ट न थियो आहियां, फ़क़ति आउं उनखे सप्लीमेंट पियो कयां, त पंहिंजी उनखे प्लीड पियो कयां त अॼु जो नौजवान जेसि ताईं मुतालियो न कंदो, मुशाहिदो न कंदो, एक्सपोजर न हूंदुसि, ट्रेवल न कंदो, ॿाहिरि न निकिरंदो, पंहिंजी ट्रेवल अपीटाइट न वधाईंदो, दुनिया जे माण्हुनि सां इंटरेक्शन में न ईंदो, दुनिया जा फ़लसफ़ा न पढ़ंदो, दुनिया पंहिंजो पाण खे किताबनि जे हवाले न करे छॾींदो, पंहिंजो पाण खे आइडियाज़ में ॿोड़े लोॾे ड्राउन न करे छॾींदो, तेसि ताईं हुनजे ज़हन जी ज़रख़ेज़ी उहा न थींदी जिते हू अहिड़ा नाविल लिखे जेके दुनिया खे झंझोड़े छॾीनि, जेके ज़हननि खे झंझोड़े छॾीनि, जेके ज़मीरनि खे जाॻाए छॾीनि। त तजुर्बो ऐं मुतालियो ऐं मुशाहिदो ऐं विजदान ऐं तख़युल इहे जॾहिं मज़बूत थियनि था, ऐं असांजे नौजवान खे इहे मज़बूत करणा आहिनि, जॾहिं असांजो नौजवान अदीब, असांजो नौजवान लेखक, असांजो नौजवान शाइर हसनदस छो थो चए सारी सिंध प्रिय जो पाछो, अॻ में त सॼी सिंध घुमी ॾिठई न दादा, हलियो जेॾा जिम्पीर बि वियो, टिटे बि वियो, बदीन बि वियो, हेॾां बि वियो, होॾां बि वियो, घुमियो फिरियो, रुलियो हलियो। फितरत जा जेसि ताईं लेखक फितरत जो पुटु न थींदो, फितरत जी धीअ न थींदो, न थींदी, जेसि ताईं जबल न जाॻींदो, जेसि ताईं मुताले ऐं मुशाहिदे ऐं सफ़र ऐं बुख ऐं तलाश खे ऐं जुस्तजू खे पंहिंजो शेवो न बणाईंदो, त पोइ उन लिखणी में उहा गहराई ऐं उहो असरु, उहो चवंदा आहिनि what comes out of heart goes into heart, जॾहिं का शइ दिलि मां ईअं दिलि जा दर भञी निकिरंदी न, तॾहिं जीअं शाबदती ॿुधाए पर कॾहिं ताकियूं ॾीन, कॾहिं खुलनि दर दोस्त जा, कॾहिं वञा वञण न लहा, कॾहिं संडियो साण नींद, अहिड़ा ई आहिनि साहिब मुंहिंजा सुपिरी। टे शयूं पिरामिड आहिनि ज़िंदगी जो, लव, फेथ एंड होप। जॾहिं प्यार, उमेद ऐं यकीन पाण में मिलंदा आहिनि त पोइ हिन दुनिया जे लाइ अनमोल तोहफ़ा ठहंदा आहिनि, पोइ किताब जी सूरत में, त तजुर्बे जी सूरत में, त शेर जी सूरत में। यकीनन इहो ई ग़ुलाम अली बोड़ो साहब खे ॿुधणु यकीनन नौजवान ज़हननि जे लाइ हिकिड़ी वॾी आबियारी आहे। इहो लतीफ़ जो जॾहिं शेर पढ़ियो बोड़ो साहब त खामा पचां पिंजरा लुछां ऐं लोचां, त विलियम चिटिक जेका मी एंड रूमी ते बायोग्राफी लिखी आहे उन में हुन लिखियो आहे त हुनजो चवणु हो त द फ्रूट ऑफ माई लाइफ इज़ नॉट मोर देन 3 वर्ड्स, आई वॉज रॉ, आई वॉज कुक्ड, आई वॉज बर्न्ड। ऐं इनखे वरी पर्शियन में ईअं लिखियो वियो त ख़ाम बुदम पुख्ता शुदम सो ख़तम। सो यकीनन असां नौजवाननि खे ख़ाम थियणो पवंदो, उन खां पोइ पुख़्तो थियणो पवंदो, तॾहिं असां ख़तमु थिए पाण जे लाइ अहिड़ो हिकिड़ो अदब ॾेई वेंदासीं समाज खे जेको तब्दील करण में अहम किरदारु अदा कंदो। मूंखे बि ॾाढी हिकिड़ी ज़बरदस्त शइ पॉज़िटिव लॻी, सिंध यूनिवर्सिटी इंग्लिश डिपार्टमेंट हींअर ताज़ो ई हिकिड़ो लेक्चर अरेंज कयो जंहिंमें हिननि हारिस खलीक़ खे मदऊ कयो। ऐं हारिस खलीक़ ज़ाहिर आहे पाकिस्तान जा सभु माण्हू हुन खां वाक़िफ़ु हूंदा, ऐं इहो एॾो ज़बरदस्त स्टेप हो इंग्लिश डिपार्टमेंट जो जेको साराह जो उहो अमल आहे, ऐं इहो करणु खपे, अहिड़े क़िस्म जे माण्हुनि खे मदऊ करणु खपे। सो उते जॾहिं उहो लेक्चर ख़तमु थियो त उन खां पोइ हिकिड़े स्टूडेंट सवाल कयो, उन सवाल थोरो घणो मूंखे परेशान ज़रूरु कयो। सो अॼु बुर्ड़े साहब जो फ़ाइदो वठी ऐं असां उन्हनि खां पुछंदासीं त आख़िर वजह कहिड़ी आहे जो असां सिलेबस खां ॿाहिरि निकिरी ॿार खे आउट ऑफ बॉक्स शयूं नथा पढ़ाए सघूं। ॿार जो सवाल कुझु इन रीतो, हुन हारिस खलीक़ खां सवाल कयो त जेके नाला तव्हां अॼु पाकिस्तानी अदब जे माण्हुनि जा नाला खयां आहिनि, मोहम्मद हनीफ़ आहे, सारा नवीद आहे, ताहा केयर आहे, तौफ़ीक़ रफ़त आहे, इहे नाला असां अॼु ताईं मोहसिन हामिदी असां छो न आहिनि ॿुधा ऐं असां हिननि खे अॼु ताईं छो न आहे पढ़ियो, तव्हां जिन जी एतिरी वाखाण कयो था। त हारिस खलीक़ खे शायदि के मजबूरियूं हू जवाबु न ॾेई सघियो, ऐं उते वेठल तमामु रेस्पेक्टेड उस्तादनि जी एतिराम करे ऐं हुन जवाबु न ॾिनो। हालांकि निडर माण्हू आहे हारिस खलीक़, ॾेई सघे हा जवाबु त बहितर हो, पर हाणे अॼु इहो असां ग़ुलाम अली बोड़ो साहब खां इन जी वज़ाहत पुछंदासीं त कहिड़ो सबबु आहे जो शागिर्द इन्हनि एॾनि रिनाउंड माण्हुनि खां नावाक़िफ़ आहिनि ऐं अंग्रेज़ी अदब में पढ़ंदड़ ॿार। मंसूर असुल ॻाल्हि हीअं आहे, इहा ॻाल्हि हीअं कबी त पहिरीं ॻाल्हि त इहा जेका तव्हां चओ था त इहा चैलेंज या इहो तव्हांजो ओपिनियन या इहा राय या इहा ख़्वाहिश चइजे त इंग्लिश डिपार्टमेंट जे ॿार खे कम अज़ कम जेके पाकिस्तान में हिन वक़्तु जग मशहूरु या एटलीस्ट पाकिस्तानी शोहरत याफ़्ता जेके लेखक आहिनि जेके इंग्लिश में लिखनि था उन्हनि जी ॼाण हुजणु घुरिजे। बिल्कुलु इन ते को आर्ग्यूमेंट कोन्हे, बिल्कुलु ज़रूरी हुजणु खपे। पर ॾिसो थिए छा थो त जेको असांजो सिलेबस आहे उहो लिमिटेड आहे, उहो हिकिड़ो लिमिटेड एडिशन हूंदो आहे, हिकिड़े सर्टेन विदिन सर्टेन लाइन्स असां हुनखे करे सघूं था। वी कैन नॉट, असां 10 बुक्स खां वधीक कंहिं हिक कोर्स में
कराए नथा सघूं, छो त उन खां पोइ वधीक ॿार जी कैपेसिटी बि न रहंदी, छो त उन खां हुन मां एग्ज़ाम मां सुवाल बि पुछा था वञनि, उन्हनि मां उन्हनि जो असाइनमेंट्स बि सेट कयूं था वञनि। हा, इन जो हिकिड़ो हल ज़रूरु थी सघे थो जीअं तव्हां चओ था। ऐं असुल में छा थो थिए जो असां इन इस्लाही तनक़ीद मां सिखूं था। मां ॾाढो ख़ुशि थींदो आहियां, मुंहिंजी दिलि ॾाढी वॾी थींदी आहे जॾहिं मूंखे कॾहिं बि कंहिं बि निशस्त में, उहा पोइ रस्मी हुजे गैर रस्मी हुजे, मुंहिंजा इंटरव्यूज़ हुजनि या कचहरी हुजे, मूंखे जॾहिं इंग्लिश डिपार्टमेंट जे हवाले सां माण्हू जॾहिं असां ते का तनक़ीद कंदा आहिनि त मूंखे वॾी ख़ुशी त इहा थींदी आहे त असांजे इंग्लिश डिपार्टमेंट ते माण्हुनि जी नज़र आहे ऐं उन्हनि खे उन सां एॾो प्यारु आहे, एॾी चाहत आहे। स्पेशली उहे जेके इंडिविजुअल्स जेके हाणे तमामु पाण सुठा शाइर, अदीब, नक़ाद ऐं क्रिएटिव आर्टिस्ट थी चुका आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो सेंस ऑफ एफिलिएशन आहे। उहे चवंदा आहिनि ही इंग्लिश डिपार्टमेंट अॼु ताईं असांजो घरु आहे, छो न असां 2002 में पास कई हुजे या असां 1982 में पास कई हुजे, पर हुननि जी जेका उहा वाबिस्तगी आहे, जेका सिक आहे, जेका उकीर आहे, जेका मुहबत आहे, जेको मालिकाणो हिकिड़ो अहसासु आहे, ओनरशिप आहे पंहिंजे इंस्टीट्यूट जी, डिपार्टमेंट जी, उहा हिकिड़ो ॾाढो ॾाढो मुसबित आहे, मूंखे ॾाढी वणंदी आहे। ऐं अॼु जी त जेका तव्हांजो ओपिनियन आहे उनखे बि आउं इस्लाही तनक़ीद सम्झंदे ऐं इहा कोशिशि कंदुसि, तव्हां सां कमिटमेंट कंदुसि त असां सभई उस्ताद जेके इंग्लिश डिपार्टमेंट आहियूं, इनशाला असीं कोशिशि कयूं था डाइवर्सिफाई कयूं। फॉर एग्ज़ाम्पल, जेकॾहिं माण्हू किंग एडिपस खे पढ़ाए थो त उन ज़रूरी न आहे त रुगो किंग एडिपस खे ई पढ़ाए, उन सां मिलंदड़ जुलंदड़ जेके बि इंटरनेशनल राइटर्स आहिनि, सोचूं आहिनि, आइडियाज़ आहिनि, उन्हनि खे इंटीग्रेट करे सघिजे थो, डाइवर्सिफाई कजे पंहिंजे लेक्चर में। पंहिंजे लेक्चर में जॾहिं उस्ताद वञे थो, टॉक करे थो, ॿारनि खे असाइनमेंट्स ॾेई सघजनि थियूं, टास्क ॾेई सघजनि था, ऐं उन्हनि खे हिकिड़ियूं क्रेडिट असाइनमेंट्स ॾेई सघजनि था। उनखे चई सघिजे थो त बाबा हिकिड़ी असाइनमेंट तव्हां पाकिस्तान जा जेके करंट इंग्लिश में राइटर्स आहिनि उन्हनि ते लिखो, मोहम्मद हनीफ़ ते तव्हां फलाणे नाविल ते कमु करे थो, उन्हनि ते असां प्रोजेक्ट्स ॾेई सघूं था, ऐं असीं प्रोजेक्ट्स ॾींदा बि रहिया आहियूं। तव्हांखे इहो ॿुधी मंसूर ॾाढी ख़ुशी थींदी त गुज़िरियल 2-3 सालनि खां इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर लैंग्वेजिस ते बि तमामु वॾा ज़बरदस्त ऐं कामयाबु प्रोजेक्ट्स कया आहिनि। हाणे हुन प्रोजेक्ट्स में थींदो छा आहे त जेको टीचर लिंग्विस्टिक सर्वे ऑफ पाकिस्तान पढ़ाए थो, लैंग्वेज पॉलिसी पढ़ाए थो, उहो ॿारनि खे इनकरेज कंदो आहे, उन्हनि जी असाइनमेंट सेट कंदो आहे, ऐं उहा असाइनमेंट हूंदी आहे प्रोजेक्ट एग्ज़िबिशन जे फॉर्म में। पहिरें हू वेंदा आहिनि, डेटा कलेक्ट कंदा आहिनि, डेटा एनालाइज़ कंदा आहिनि, हू सॼी ॼाण हासिलु कंदा आहिनि त जेको लिंग्विस्टिक प्रोफाइलिंग आहे उहा पाकिस्तान जी कहिड़ी आहे, लिंग्विस्टिक सर्वे कहिड़ी आहे, केतिरा इलाइक़ा आहिनि, केतिरियूं ॿोलियूं आहिनि, कहिड़ियूं मार्जिनलाइज़ आहिनि, कहिड़ियूं डोमिनेंट आहिनि, कहिड़ियूं किलर आहिनि, कहिड़ियूं इंडेंजर्ड आहिनि, कहिड़ियूं अंडर थ्रेट आहिनि, कंहिंजा स्पीकर्स केतिरा आहिनि। पोइ उन्हनि जा पूरा वॾा ग्राफ, चार्ट, ॻाल्हियूं, डिस्प्ले, सॼो ॾींहुं सुबुह खां शाम ताईं गहमा गहमी हूंदी आहे। उहे ग्रुप्स जी शकिल में उन्हनि पंहिंजूं प्रेज़ेंटेशन्स ॾींदा आहिनि, ऐं अहिड़े तरीक़े सां उन्हनि जो डिफरेंट इंटेलेक्चुअल स्किल्स, इमेजिनेटिव स्किल्स, डिसीजन मेकिंग स्किल्स, चॉइस स्किल्स, प्रेफरेंस स्किल्स, डिस्कशन स्किल्स, आर्ग्यूइंग स्किल्स, हिक ॿिए सां टीम वर्क स्किल्स, इहे सॼी जूं सॼियूं वधंदियूं आहिनि। सिमिलरली असांखे लिटरेचर में बि तव्हां दुरुस्त था चओ त इन क़िस्म जी ज़रूरत आहे, ऐं असां छो न ॿारनि खे इन क़िस्म जा प्रोजेक्ट्स ॾियूं ऐं उन्हनि प्रोजेक्ट्स ते मार्क्स रखूं, जंहिंमें हू सॼे पाकिस्तान जा जेके बि राइटर आहिनि, फॉर एग्ज़ाम्पल असांजे क्लासिस में 140, 150, 130 त एवरेज स्टूडेंट्स आहिनि। हाणे उन्हनि मां जेकॾहिं 6-7 स्टूडेंट्स जो हिकिड़ो ग्रुप ठाहे ऐं उन्हनि खे असां कंहिंखे फीमेल ऑथर्स ॾेई छॾियूं, टाइम लाइन ॾेई छॾियूं, बाबा 1920 खां 1960 ताईं कहिड़ा आहिनि लिटरेरी वर्क्स, 1960 खां 70 ताईं कहिड़ा आहिनि, 70 खां 80 ताईं कहिड़ा आहिनि, ऐं इन दिस वे क्रोनोलॉजिकली वी कैन कट अक्रॉस, क्रॉस कटिंग करे असीं वरी 2025 ताईं अची वञूं। ऐं ईअं थिए बि थो, असांजा कुझु टीचर काफ़ी हद ताईं इन्हनि वर्क्स खे पंहिंजे पंहिंजे लेक्चर्स में, टॉक्स में, सेशन्स में मुतारिफ़ कराइनि था। ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई त ख़ुदि हारिस खलीक़ खे घुराइनि बि इन सिलसिले जी कड़ी हुई त जीअं असांजो ॿारु रुॻो असांखे न ॿुधे। हाणे जीअं तव्हां चओ त हारिस खलीक़ साहिबु जॾहिं आयो त उन हिकिड़ो लॉन्च कयूं शयूं, नवां असांजे हिसाब सां नवां कोन्हनि, पर ॿारनि जे हिसाब सां हिकिड़ा नवां। बाक़ी पार्टली तव्हां शायदि हिन सां बि एग्री कंदव त जॾहिं लिटरेचर जो स्टूडेंट अचे थो ऐं इंग्लिश डिपार्टमेंट में एनरोल थिए थो त उनजी ख़ुदि जी ज़िम्मेवारी बि थिए थी त हू पंहिंजो पाण खे फ़क़ति सिलेबस जो स्टूडेंट न सम्झे, छो त हू जेका डिग्री अर्न करणु वञे थो उहा डिग्री ख़ुदि उहा अर्न करे थो लिटरेचर में। पर जीअं त ॿार माना कॾहिं कॾहिं इमेच्योर बि हूंदा आहिनि, कॾहिं हुनजो एक्सपोजर न आहे, त रीडिंग स्किल्स इलाही घटि थियूं आहिनि, रीडिंग जो पैशन ॾाढो घटियो आहे, रीडिंग जो कल्चर ॾाढो घटियो आहे। उस्ताद बि असांखे बि उस्तादनि खे बि घणो वधीक पढ़णु खपे, ऐं अहिड़े तरीक़े सां इहो इन्फेक्शन असांखे पंहिंजे ॿार खे बि ॾियणो आहे। जेको कामयाबु टीचर हूंदो अथव न मंसूर, उहो न हूंदो आहे जेको पढ़ाए, बट वन ऑफ द बेस्ट टीचर्स एवर इन द वर्ल्ड कैन बी वन हू कैन encourage students to fall in love with learning। जेकॾहिं उस्ताद ॿार खे इश्क में, पढ़ण जे इश्क में मुब्तला करे वियो न त उहो शागिर्द सॼी ज़िंदगी पियो पढ़नि। ऐं असांजे उस्तादनि असां सां ईअं कयो
त असांखे बि इहो करिणो आहे त असांखे ॿारनि खे इश्क़ु ॾियणो आहे किताबनि जो। किताब ज़ोरी हरू भरू खणी अचूं पंहिंजे क्लासरूम्स में, हरू भरू बि किताब हथ में हुजे। मूंखे यादि आहे मैडम नरगिस असांजी टीचर हूंदी, उहा डांस न्यूज़पेपर क्लास में खणी ईंदी, वरी उन मां वर्ड्स असांखे ॿुधाईंदी। यानी मतिलबु चवण जो इहो आहे त उहा असांखे चैलेंज कंदी, इंस्पायर कंदी, कमु ॾींदी, हैरत में विझंदी, इहो चवंदी त ॾिसो दुनिया में छा छा कुझु आहे जेको अञा असांखे नथो अचे। त आई थिंक आई अंडरस्टैंड एंड आई एग्री विद दैट। ऐं असांखे इहो एक्स्ट्रा माइल अॻिते हलणो पवंदो ऐं कुझु असांजा कलीग्स इहो करे रहिया आहिनि। कुझु स्टूडेंट्स खे बि इहा असां रियलाइज़ेशन ॾींदासूं थ्रू जेके बि असांजा अवेयरनेस सेशन्स हूंदा, सेंसिटाइज़ेशन सेशन्स कंदासूं। ॿारनि खे जेको नओं अदब सिरजी रहियो आहे इंग्लिश में पाकिस्तान में, उन सां रूशनास कराईंदासूं। तव्हांखे इहो ॿुधी बि ख़ुशी थींदी त असां इहो कोर्स बि रखियो आहे, हाणे पहिरीं कोन हो पाकिस्तानी लिटरेचर इन इंग्लिश। असां वटि हाणे 100 मार्क्स जो कोर्स आहे, असां वटि वर्ल्ड लिटरेचर जो 100 मार्क्स जो कोर्स आहे। असां शाहब लतीफ़ भिटाई जो इंग्लिश तर्जुमो बि पढ़ायूं पिया। इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश जामिद न बीठो आहे, इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश डायनेमिक आहे, अॻिते वधे पियो, मुख़्तलिफ़ तरीक़े सां इनोवेशन्स अचनि पियूं, एडवांसमेंट्स कयूं पिया, सिलेबस खे बि रिन्यू कयूं था, रिव्यू कयूं था हर साल, ऐं नयूं नयूं ॻाल्हियूं, नयूं नयूं तक़ाज़ाऊं, नयूं नयूं ज़रूरतूं असां उन में शामिलु करियूं था। असां हाणे इंग्लिश लैंग्वेज टीचिंग जंहिंजो वॾो स्कोप आहे मिडिल ईस्ट में, उनखे बि असीं खणी आया आहियूं। इंग्लिश लैंग्वेज टीचिंग असांजो 3 डिग्री प्रोग्राम आहे। पहिरियों असांजो लैंग्वेज एंड लिटरेचर आहे, ॿियो असांजो लिंग्विस्टिक्स आहे, अप्लाई लिंग्विस्टिक्स आहे, ऐं 3 इंग्लिश लैंग्वेज टीचिंग आहे जेको पहिरीं कोन हो, उनखे 3 साल थिया आहिनि असां लॉन्च कयो आहे। त अहिड़े तरीक़े सां आउं तव्हां सां इहा कमिटमेंट कयां थो बहसियत उस्ताद जे, त असां जॾहिं हाणे वरी पाण में वेहंदासूं ऐं असां इहा ई अर्ज़ु रखंदासूं पंहिंजे सभिनी कलीग्स खे बि, पंहिंजो पाण खे बि, त असां फ़क़ति उन हिकिड़े शाइर खे ते पंहिंजा सॼे जो सॼो सेमेस्टर जो एफर्ट जेको आहे फोकस न करियूं, बल्कि रिलेटेड जेके बि दुनिया में लिटरेचर आहिनि, रूमी आहे, ॿिया आहिनि, ख़ालिद हुसैनी आहे, जेके जेके दुनिया में वॾा वॾा राइटर्स आहिनि। सपोज़ मां जॾहिं लव ते ॻाल्हायां थो या लव ते बेकन जो एसे पढ़ायां, त मां छो न उन में द 40 रूल्स ऑफ लव खे बि खणी अचां, छो न आउं तबरेज़ ऐं रूमी खे उन में शामिलु कयां, छो न आउं शैली खे बि खणी अचां, छो न आउं शाह लतीफ़ जे इश्क जो फ़लसफ़ो खणी अचां, छो न आउं मीराबाई खे बि खणी अचां, छो न आउं हिन कालीदास खे बि खणी अचां, छो न, मतिलबु जंहिं जंहिं माण्हू काइनात में प्यार जी ॻाल्हि कई आहे उनखे उन सां रिलेट करे सघिजे थो ऐं इहा कंपेरेटिव स्टडी कराए सघिजे थी, उन साॻे टॉपिक खे डाइवर्सिफाई करे सघिजे थो, ऐं ज़रूरु कंदासीं। यकीनन जॾहिं मां पढ़ंदो हुउसि बोड़ो साहब वटि त असांजो प्रोज़ जो सब्जेक्ट बोड़े साहब वटि हो, ऐं जॾहिं असांखे फ्रांसिस बेकन साईं पढ़ाईंदा हुआ त हुननि जा जेके रेफरेंसिस हुआ त उहे असांखे ईअं सम्झ में आया, पर ज़ाहिर आहे सभई उस्ताद बोड़े साहब जहिड़ा कोन्हनि के, पोइ इन जे करे इहो खला हिकिड़ी रही थी वञे त असांजो जेको मोस्टली टीचर आहे इंग्लिश डिपार्टमेंट जो, उहो सिर्फ़ु सिलेबस ओरिएंटेड ई रहे थो सॼी ॼमार, उनखे आउट ऑफ बॉक्स थी शयूं सोचणु अलाए छो ॾुखियो लॻे थो, ऐं शयूं उघरियूं लॻनि थियूं त हू सिलेबस खां ॿाहिरि शयूं नथो डिस्कस करे सघे। हुनखे सिर्फ़ु हिकिड़ा सिलेक्टेड ज़हन ई पैदा करणा आहिनि। हालांकि ईअं न थींदो आहे, सिंधी अदब हुजे, उर्दू अदब हुजे या इंग्लिश अदब हुजे, अदब जो ॿार हिकिड़े आउट ऑफ बॉक्स शयुनि मां वञी करे शइ काइनात खे तश्कील ॾींदो आहे। इहो कमु उस्ताद ई कंदो आहे, जेकॾहिं अगरि उस्ताद न करे सघे, उहो सिलेबस ओरिएंटेड रहे, उनखे सिर्फ़ु इहा फ़िक्र हुजे त मूंखे ॿार खे सिर्फ़ु एग्ज़ाम कढ रहिया आहिनि, जान छॾाइणो आहे, डिग्री ॾियणी आहे, त पोइ उहे ॿार अहिड़ा ई पैदा थींदा जो आख़िर में तव्हांजे घुरायल उस्ताद खां इहो सवाल कंदा, माण्हूअ खां सवाल कंदा त असां अॼु ताईं हिननि जा नाला न आहिनि ॿुधा, हू बि शर्मिंदगीअ में कंधु हेठि करे हलियो वेंदो। सो पाण हाणे तक़ाबली जाइज़े जी बोरे साहब ॻाल्हि कई त जॾहिं पढ़ाइजे क्लास में त ॿियनि लेखकनि जा बि हवाला ज़रूरु ॾिजनि, हिकिड़ो नओं वर्जन खुलंदो आहे डिस्कशन जो। त हाणे ईअं ई पाण जेकॾहिं अगरि साईं पढ़िया आहिनि मोस्टली ग्लोबल पोइट्स ऐं तमामु जेके बि आलमी शाइर आहिनि उन्हनि खे बि पढ़ियो आहे, यकीनन लतीफ़ बि साईं जो पढ़ियल आहे, ऐं असां बि लतीफ़ साईं खां तमामु घणो क्लास में बि ॿुधोसीं। सो अदब जी जेका तश्कील आहे उहा थींदी ईअं आहे त तव्हां जेके बि उघरियूं ॻाल्हियूं आहिनि उहे ढके करे बयानु कयो। मिसाल हाणे लतीफ़ जो शेर आहे त ढोल मखणे बाहिड़ी पिरह मखणे पांद, आउं पंहिंजो कांद लोकां लिकी रायां। हाणे हिन में जेतिरो रोमांस आहे, जेतिरी हिन में मोहबत आहे, जेतिरो हिन में जेकॾहिं अगरि ॾिसिजे तव्हां हिनखे वेही एक्सप्लेन कयो त छा हिन में न आहे, पर असांजो नौजवान इहा ॻाल्हि सम्झण खां क़ासिर आहे, हू सम्झे नथो त अदब जी असल डेफिनेशन, अदब जो असल मक़सदु छा आहे। सो बुर्ड़े साहब खे चवंदासीं त जेकॾहिं अगरि पाण आलमी शाइरनि जो तक़ाबली जाइज़ो वठूं लतीफ़ सां त उहो कीअं रहंदो? हा साईं, इन करे लतीफ़ साईं जी तारीफ़ न कंदुसि, आउं सिंधी आहियां,
या हू सिंध जो शाइर आहे, मुंहिंजी हुन सां एहसासी वाबस्तगी आहे, जज़्बाती उनसियत आहे, लगाव आहे, पर इहा हक़ीक़त आहे। त ज़ाहिर आहे विलियम शेक्सपियर, विलियम ब्लेक, विलियम वर्ड्सवर्थ, उन खां पोइ माया एंजिलो अॼु जे दौर में, हेरल्ड पिंटर, E.M. कमिन्स, ॿिया दुनिया जा वॾा शाइर पंहिंजी पंहिंजी जाइ ते सभई सुठा आहिनि नेचुरली। ऐं कॾहिं बि ईअं न चवंदुसि त को उन्हनि जी पंहिंजी ख़ुशबू आहे, उन्हनि जो पंहिंजो रंग आहे, उन्हनि जो पंहिंजो कॉन्टेक्स्ट आहे। पर मां बयां थो त लतीफ़ पंहिंजे घारेटनि में, पंहिंजे ख़्याल जी उणत में, पंहिंजे तानी पेटे में, पंहिंजे तख़युल में, पंहिंजे ख़्याल में, पंहिंजे फ़िक्र में, पंहिंजे फ़न में तमामु वॾो शाइर, तमामु वॾो शाइर। हुन वटि हिकिड़ो मिशन हो, हू धरती जो शाइर आहे, हू माण्हुनि जो शाइर आहे, हू माण्हुनि जो शाइर आहे। ही इज़ अ पीपल्स पोएट। हू पंहिंजे मागनि मकाननि, पंहिंजे वतन, पंहिंजे देश, पंहिंजे लणियुनि जो शाइर आहे। हू हिकिड़ो नुमाइंदा शाइर आहे जंहिं पंहिंजी धरती खे, पंहिंजी रीतुनि खे, पंहिंजी रिवायतुनि खे, पंहिंजे हेरिटेज खे, पंहिंजे विरसे खे, पंहिंजे कल्चर खे, पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजे तमदुन खे, पंहिंजे पहाकनि खे, पंहिंजे मुहावरनि खे, पंहिंजी धरती खे, पंहिंजे लोक खे, पंहिंजी ॾाहप खे, पंहिंजी लोक ॾाहप खे, पंहिंजी प्रोलिन खे, पंहिंजनि जॻहुनि खे, मागनि खे एॾो ओन कयो आहे। अव्हांखे सॼी दुनिया में शायदि ई अहिड़ो मिसाल मिले जेको शहाब लतीफ़ भिटाई जंहिं तरीक़े सां पंहिंजे माण्हुनि सां, पंहिंजी धरती सां, पंहिंजे वतन सां, पंहिंजे देश सां, उनजे हासिलात सां, उनजी जॻह सां, उनजी मिटी सां, उनजी वारी सां, उनजे नहरुनि सां, उनजे दरियानि सां, उनजे वणनि सां, उनजी फाना सां, उनजे फ्लोर सां, उनजे ॿूटनि सां, उनजे गुलनि सां, उनजे जानवरनि सां, उनजे पखियुनि सां, हुनजो को अहिड़ो शहर शायदि ई मिले। ऐं उन में वरी तसव्वुफ़ जा रंग, रामकली ऐं खावड़ी, जुस्तजू, एंडलेस, यमन कल्याण, सुकून, पीस, श्री राग, सोरठ, राग जी अहमियत, राग जी अज़र। वॾी ॻाल्हि त लतीफ़ लोअर मिडिल क्लास जो पाण माण्हू आहे। हुन डी क्लास कयो सिंधी सोसाइटी, 16-17 सदी में डी क्लास करे ऐं रिवायत शिकन, हुन रिवायतूं टोड़े छॾियूं। आइकोनोक्लास्ट, हू ट्रेंड फॉलोअर न आहे, ट्रेंड सेटर आहे। सॼी दुनिया फारसी जे पुठियां, ही सिंधी गाड़ेटा खणी आया, सिंधी मुहावरा खणी आया, निज सिंधी ॿोली, ऐं उहा बि अवामी ॿोली, जेके तूं ॻाल्हाए, मां ॻाल्हाए, हू ॻाल्हाए, उहे ॻाल्हाई, जेको हारी ॻाल्हाए, जेको नारी ॻाल्हाए, जेको मज़दूर ॻाल्हाए, जेको आम माण्हू ॻाल्हाए, जेको झांगीअड़ो ॻाल्हाए, जेको मारूअड़ो ॻाल्हाए, जेको सांगीअड़ो ॻाल्हाए, उहा ॿोली खणी थो अचे। कांव जहिड़े पखी खे ग्लोरीफाई करे छॾी। अचो अचो पून वाका कयो वणनि में, अचो अचो पून वाका कयो वणनि में, सुपीरियां जे पंध जा कांग न कूड़ा हुन, चोट चढ़ियो पिया चवनि पारां मां पिरिन जा, मथे चढ़ी चोटी ते चढ़ी मूंखे पंहिंजे पिरिन जा न्यापा पिया ॾियनि। नूरी ऐं जाम डी क्लास कीअं कई? नूरी मुहाणी उनखे समियूं लिका लिकी लिकी लिया का भाग ते, उनजी सूंहं ते, उनजे बख़्त ते रीस पियूं कनि। चवनि थियूं ॾिसो जाम तमाची बादशाह खे हेठां न, इहो छा थो ॾसे? इहा अलामत आहे त जॾहिं सच आहे, जॾहिं सूंहं आहे, जिते सुरत आहे, जिते फ़ाम आहे, उते बादशाह बि लड़ी ईंदा, उते बादशाह बि पेश पवंदा, उते बादशाह बि हेठि थींदा। ईरान जा लाला नरगिस, लाला उज़ार, लाला गुलज़ार, इन क़िस्म जी हुनजे वटि ॻाल्हि कोन्हे। हुन वटि खतूरी ख़ुशबू आहे, लाया आहिनि, लड़ियूं आहिनि, खबड़ आहिनि, कितरियूं खिमड़ियूं आहिनि, सटका आहिनि। ईअं अहिड़े तरीक़े सां शहाब लतीफ़ भिटाई इन ॻाल्हि में ऐं पंहिंजे सोच में, पंहिंजे ज़ाविये में, पंहिंजे पर्सपेक्टिव में, पंहिंजी अप्रोच में, पंहिंजी धरती ॾांहुं मालिकी रखण वारे हक़ सां पंहिंजे माण्हुनि खे सेलिब्रेट करणु, कमेमोरेट करणु, ग्लोरीफाई करणु, अॻिते खणी वञणु, इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि में आउं सम्झां थो त शहाब लतीफ़ जहिड़ो शाइर मूंखे ॿिए हंधि किथे नज़र नथो अचे। यकीनन इहो असांजो लतीफ़ ई हो। 1919 जो हिकिड़ो वाक़ियो आहे, जेठमल परसराम अख़बार में लतीफ़ जो शेर पब्लिश कयो ऐं हुन ते उनखे सज़ा मिली ऐं चयो वियो त इहो जंहिं शाइर जो शेर आहे उन शाइर खे बि घुरायो ऐं उनखे बि सज़ा ॾियो। त जेठमल परसराम अदालत में बि चयो त मै लॉर्ड, हिन शाइर खे गुज़रे साल गुज़री विया आहिनि, सदियूं गुज़री वियूं, सो ही शाइर आहे शाह लतीफ़। त हुन चयो त हू इन रंग में ढलिजी वियो ऐं उहो शेर हुयो त अॻियां आॾिन वटि पोयनि सिर संभाया। सो इहो जेको नज़रियो हो, इहो जेको फ़िक्र हो, इहो ॾिसी उहो माण्हू जज जेको आहे उन चयो त मूंखे सिंधी बि सिखणी आहे। उहो सिंधी बि सिखियो ऐं उन रिसालो
पहिरियों रिसालो अंग्रेज़ीअ में तर्जुमो कयो, उहो जज को ॿियो न हो, उहो H.T. सोरले ई हो। सो उन सोरले असांजे लतीफ़ खे पूरी दुनिया में ॿुधायो ऐं असांजो एॾो फ़िकिर आहे। सो पाण ॿुधायोसीं इहो ई त असांजो अदब कॾहिं बि ज़वाल पणे जो शिकार नथो थी सघे जेसि ताईं असांखे एॾो वॾो फ़िकिर हूंदो। सो वरी बि मूंखे इहो ई अफ़सोस थींदो आहे त असां जा नौजवान छो एॾो वॾो फ़िकिर ॾेई नथा सघनि। उन लाइ असांखे इन्हनि पंहिंजे रूट्स सां, असांखे पंहिंजे हिन फंडामेंटल्स सां वरी बि जुड़णो पवंदो। हाणे हिकिड़ो ॿियो आख़िरी सुवालु आहे, बुर्डे साहब खां इहो बि पुछंदासीं त असां वटि जेको अदब तख़लीक़ थिए पियो, ज़रूरी न आहे त सिंधीअ में रुॻो, उर्दू में बि, पंजाबी में बि या पश्तो में बि, जेको बि अदब हिते असां वटि सरजे पियो, उन अदब खे कॾहिं बि नोबेल प्राइज़ त परे जी ॻाल्हि आहे, उन ताईं त असां तसवुर बि नथा करे सघूं। ॿियो बुकर प्राइज़ आहे या पुलिटज़र प्राइज़ आहे, इहे प्राइज़ बि असां खणण जा अहल न आहियूं। हाणे इन में हिकिड़ो त लैंग्वेज बैरियर आहे, शायदि थी सघे, या अञा के ॿिया कारण आहिनि जंहिंजे करे असां क्लोनाइज़्ड माण्हू असां हुननि जे पेरिफेरल डेफिनेशन ते पहुची नथा सघूं। इन जा कहिड़ा कारण आहिनि बुर्डो साहब? साईं, मां इहो चवणु चाहींदुसि त ज़ाहिर आहे ॿोली तमामु वॾो रोल प्ले करे थी, ऐं अञा ताईं इंग्लिश जो तसलुत दुनिया में आहे, उहा किलर लैंग्वेज तौर बि सम्झी वञे थी। अंग्रेज़ी जा हज़ारे लखे एडवांटेजिस बि आहिनि। इट्स उनजी अहमियत ते त हाणे मूंखे ॻाल्हाइणु अजायो इन करे थो लॻे त हर माण्हू ॼाणे थो त फैशन जी, इंडस्ट्री जी, साइंस जी, आर्ट्स जी, एक्सप्लोरेशन जी, रिसर्च जी, इंटरनेट जी, हर शइ जी डिजिटल ॿोली अंग्रेज़ी आहे। इन खां सवाइ गुज़ारो न आहे। पर प्रॉब्लम उते शुरू थो थिए जॾहिं असांजो तर्ज़ अमल ऐं असांजी सोच ग़ुलामी जी सोच अंग्रेज़ी खे ॿोली तौरु अपनाइण कॾहिं को एतिराज़ न रहियो। ऐं पाण अंग्रेज़ी ॻाल्हायां थो, अंग्रेज़ी जो उस्तादु आहियां, पर अंग्रेज़ी जो इहो नाजाइज़ी वारो जेको तसलुत आहे, अंग्रेज़ माण्हू जेको अंग्रेज़ी ॻाल्हाए उनखे ई ज़हीन सम्झणु। इंग्लिश इज़ सिंपली अ लैंग्वेज, इट्स नेवर बीन अ मेजर ऑफ इंटेलिजेंस। अंग्रेज़ी खे कॾहिं बि ज़हानत जो सबूत न सम्झणु घुरिजे। ज़हीन माण्हू ॿिया बि थियनि था, ज़हीन माण्हू उहे बि थियनि था जेके अंग्रेज़ी नथा ॻाल्हाइनि। इन करे यूनेस्को हुजे, यूरोपियन यूनियन हुजे, UNO हुजे, दुनिया जा ॿिया इंटरनेशनल इदारा हुजनि, उहे अॼुकल्ह मल्टाइलिंगुअलिज़म ॾाढो मल्टाइलिंगुअलिज़म खे सपोर्ट कनि था। उहे चवनि था मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे पंहिंजी पंहिंजी जॻह ॾियो, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे पंहिंजी पंहिंजी सब्सिडी ॾियो, मुख़्तलिफ़ ॿोलियुनि खे पंहिंजी पंहिंजे स्पेस ॾिनो वञे। मुख़्तलिफ़ छो त ॿोलियूं रोज़ु ॿ ॿोलियूं मरी रहियूं, ऐं तक़रीबन 6000 जेके ॿोलियूं आहिनि दुनिया में, उन्हनि मां रोज़ु ॿिनि ॿोलियुनि जो मौत थिए थो। काविशाना हिकिड़ी ॿोली हुई जेका हुते समुंड किनारनि ते लिखी वेंदी, दरियाजनि ते, अॼु हुनजा रुॻो 2 स्पीकर बचा आहिनि। ऐं साॻे तरीक़े सां तव्हां लैटिन ॾिसो, उहा कंहिं ज़माने में वेटिकन जी ॿोली हुई, सॼी दुनिया ते हुनजो तसलुत हो, पर उन खां पोइ उहा बि ख़तमु थी वई। सिमिलरली जेके नंढियूं ॿोलियूं आहिनि, जेके इंडेंजर्ड आहिनि, जेके अंडर थ्रेट आहिनि, ऐं सम्झां थो थोरो बायस्ड एटीट्यूड ज़रूरु आहे। उन्हनि बायसिस खे, उन्हनि प्रेजुडिसिस खे ख़तमु थियणु घुरिजे, ऐं इन्हनि जूं बाउंड्रीज़ जेके आहिनि जोग्राफिकल बाउंड्रीज़ खां ॿाहिरि निकिरी कमनि जी मेरिट ते, अदब जे शाहपारे जी मेरिट ते, उहो छो न कहिड़ी बि ॿोली में हुजनि, इहो उनजो कमु बणिजे आलमी इदारनि जो, त उहे उनखे ट्रांसलेट कराइनि। असांजूं गवर्नमेंट्स बि उन में पंहिंजो हिसो विझनि। असीं जेके इंटेलेक्चुअल माण्हू आहियूं, जेके तर्जुमो करे सघूं था, उहे बि असां उन्हनि खे पंहिंजे हिसे जी ज़िमेदारी खणूं, उन्हनि खे तर्जुमो कयूं, ऐं असां पंहिंजे अदब खे जॾहिं अंग्रेज़ी में आणींदासूं, छो त इहा मजबूरी थी पई आहे। जेके ॿाहिरि जा ऑडियंसिस आहिनि, हाणे इहे विल बी ओवर एक्सपेक्टिंग। जेकॾहिं असां इहा तमामु वॾी तवक़ इहा रखूं त उहे पहिरीं सिंधी सिखनि, पोइ उहे असांजे सिंधी जेके वर्क्स खे पढ़नि। हा, इहो उहे करे सघनि था त उनजी फंडिंग कनि, उनजी स्पॉन्सरशिप कनि, ऐं उन खिते जे जेके बहितरीनु जेके लिटरेरी वर्क्स आहिनि उनखे ट्रांसलेट कराए सघनि था, उहे कनि। ऐं अहिड़े तरीक़े सां मां सम्झां थो त असांखे इन ॿोली जे डोमिनेंस मां या ॿिए ॿोली जो जेको पंहिंजो एक्सप्लॉइटेटिव जेको रोल आहे उन मां निकिरणु घुरिजे। हर खिते, हर रोए ज़मीन जे हर मुल्क, हर क़ौम, हर कल्चर जे अदब खे हिकु जहिड़ी अहमियत मिलणु घुरिजे। इहे ॻाल्हियूं जीअं मूं चयो, यूरोपियन यूनियन बि सम्झी चुकी आहे, UNO बि हिनखे एंडोर्स करे थो, त हिन दुनिया में असांखे बि इहो चयो वञे थो, इवन इंग्लिश लैंग्वेज टीचिंग जी दुनिया में अॼुकल्ह चवनि त मल्टाइलिंगुअलिज़म खे प्रमोट कयो, छो त सेलिब्रेट कयो पंहिंजे मल्टाइलिंगुअलिज़म खे। हू चवनि था ओनली इंग्लिश या इंग्लिश ओनली लेक्चर्स न ॾियो, कॾहिं कॾहिं फर्स्ट लैंग्वेज खे शामिलु करियो, जीअं ॿार जी कॉग्नेटिव डेवलपमेंट थी सघे। असांखे इहो इनकरेज कयो वियो आहे त सभई ॿोलियूं सुहिणियूं आहिनि, सभई ख़ूबसूरत आहिनि। भली तव्हां इंग्लिश लिटरेचर पढ़ाईंदा हुजो या को बि सब्जेक्ट पढ़ाईंदा हुजो, अंग्रेज़ी सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां पंहिंजूं मक़ामी ॿोलियूं हुन में इस्तेमालु कंदव, ऐं ग्लोको लोकल जो जेको कॉन्सेप्ट हिन वक़्तु दुनिया में मुरविज थी चुको आहे, उन खे तव्हां अपनाईंदासूं, लैंग्वेज टीचिंग में बि ऐं ॿाहिरि ॿियनि सब्जेक्ट टीचिंग में बि ऐं नोबेल प्राइज़ में बि, जेकॾहिं असां इन्हनि सभिनी शयुनि खे एक्सेप्ट कंदासूं ऐं पंहिंजे पर्सपेक्टिव खे वाइड कंदासीं, ऐं जेके बि इदारा इहो इनाम ॾियनि था उन्हनि खे बि खपे त दुनिया जा जेके चूंड वर्क आहिनि उन्हनि खे ट्रांसलेट कराए, पोइ उनजो हिकिड़ो कंपेरिज़न करे उन खां पोइ इहो अवार्ड ॾियनि, त इहो अञा वधीक बहितरु थींदो
ऐं असांखे इक्विटी जे तरफ़ वठी वेंदो। यकीनन इहा अटमोस्ट रेस्पॉन्सिबिलिटी उन्हनि इदारनि जी हुजणु खपे जेके इहे एवॉर्डनि जी नामज़दगी कनि था। सो उहे हींअर जीअं त दुनिया बॉर्डरलेस थी वई आहे, ग्लोबलाइज़ेशन जो दौरु आहे, त उन में इहो फ़र्क़ु न हुजणु खपे त हितां खां जेको 14 कलाक जी फ्लाइट आहे त उन मुल्क वारे माण्हूअ खे मिलणु खपे, छो त उहो हुते मौजूदु आहे। हालांकि ईअं हुजणु न खपे, छो त दुनिया हींअर अलाए किथे पहुती आहे। ऐं जेको साईं ॻाल्हि कई त कंहिं बि ॿोलीअ सां असांखे रंज कोन्हे, ॿोलियूं सभई सुठियूं आहिनि ऐं ॿोली फ़क़ति ज़रियो हूंदो आहे पंहिंजी कम्युनिकेशन जो, पंहिंजो मैसेज हिकु जनरेशन खां ॿी जनरेशन ते मुंतक़िल करण जो, हिकु माण्हूअ खां ॿिए माण्हूअ ताईं मुंतक़िल करण जो। इन जे करे कॾहिं बि कंहिं बि ॿोलीअ सां रंज न हुजणु खपे। ॿोलियूं फ़क़ति कम्युनिकेशन जो ज़रियो आहिनि। इन करे इदारनि खे ऐं तमामु जेके बि इन में इन्वॉल्व आहिनि असर रसूख़ वारियूं शयूं, उन्हनि खे इन शइ ते फोकस करिणो पवंदो, सोचणो पवंदो। सो अॼु जी हीअ असांजी अदबी निशस्त मुकमल तौर ते अदब ते ई हुई ऐं असां जेके बि शयूं हिते डिस्कस कयूं से यकीनन अव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी।